अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वइज़ क़ाल रब्बुका लिल्मलाइकति इन्नी जाइलुन फ़िल अर्दि ख़लीफ़ा क़ालू अतजअलु फ़ीहा मन युफ़्सिदु फ़ीहा व यस्फ़िकु द्दिमा व नहनु नुसब्बिहु बिहम्दिका व नुक़द्दिसु लक क़ाल इन्नी अअलमु मा ला तअलमून वअल्लम आदम अलअस्माअ कुल्लहा थुम्म अरदहुम अलल मलाइकति फ़क़ाल अम्बिऊनी बिअस्माइ हाउलाइ इन कुन्तुम सादिक़ीन क़ालू सुब्हानका ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम क़ाल या आदम अम्बिहुम बिअस्माइहिम फ़लम्मा अम्बअहुम बिअस्माइहिम क़ाल अलम अक़ुल लकुम इन्नी अअलमु ग़ैबस समावाति वल अर्दि व अअलमु मा तुबदून व मा कुन्तुम तक्तुमून सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अणगणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब्बे ज़ुल जलाल तव्हां असांखे मग़रिब जी निमाज़ बा जमात नसीब फ़रमाई ऐं उनखां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फ़रमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला पंहिंजे तरफ़ खां जेके नेमतूं इंसान जे मथां कयूं हो उन्हनि जो बयानु फ़रमायो हो। पोइ अल्लाह तबारक व तआला जे नेमतुनि ते इंसाननि जे तरफ़ खां जेका नाशुक्री ज़ाहिर थी उन ते तंबीह जो बयान बि फ़रमायो वियो त तव्हांखे पैदा असां कयोसीं किने क़तरे मां तव्हांजे लाइ ज़मीन आसमान ऐं पूरो जहान ख़लक़ियोसीं जंहिंमां तव्हां सभु जो सभु गॾे करे फ़ाइदो वठो था। पोइ बि तव्हां पंहिंजे उन मुहसिन हक़ीक़ी रब जे ज़ात खे छॾे करे पंहिंजे हथ जा बुत घड़े करे उन्हनि जा आॾो झुकिया पिया हो। इंसानु नाशुक्रो थी पियो। पोइ उन नाशुक्र इंसान खे अल्लाह तबारक व तआला मुहबत भरे अंदाज़ में दलाइलनि सां गॾोगॾु पंहिंजा अहसान यादि ॾियाराए इंसान खे सेखारियो हो त तूं घटि में घटि सोच त सही। उन बेक़दरे माण्हूअ वांगुरु त न थी जंहिंजी नज़र सिर्फ़ु कंहिं दोस्त कंहिं यार कंहिं पीरी प्यारे सां मुहबत दोस्तीअ में उन जे तोहफ़नि ऐं चङाइनि ते हूंदी आहे। जॾहिं को न लालची माण्हू थी पवंदो आहे कंहिंसां दोस्ती कंहिंसां भाई पी कंहिं मफ़ाद ख़ातिर हूंदी अथसि पोइ उन जे तरफ़ खां का शइ मिलंदी आहे सुठी त पोइ उन शइ में लॻी वेंदो आहे। हाणे जंहिं ॾिनी आहे उहा शइ उहो उन खां विसरी वेंदो बसि उन्हनि शयुनि में लॻल हूंदो आहे। हीअ मफ़ाद परस्त माण्हू जी दुनिया में निशानी हूंदी आहे सुञाण जी। शइ मिली हाणे बसि उन में खोइजी वियो गुम थी वियो जंहिं ॾिनी उन खां उहो विसरी वियो। इन खां अल्लाह ताला फ़रमाए थो मां तव्हांखे सभु शयूं सभु नेमतूं ॾिनियूं पोइ तव्हां मुंहिंजे उन्हनि ॾिनल नेमतुनि में गुम थी विया आहियो। मां रब तव्हां खां विसरी वियुसि। ईअं न थियो। इंसान में अल्लाह तबारक व तआला इहा उमेद रखी आहे त इंसानु नाशुक्रो न थींदो आहे। पोइ इंसानु जॾहिं वक़्फ़े वक़्फ़े सां नाशुक्रो थिए थो तॾहिं अल्लाह ताला उन नाशुक्र इंसान खे पंहिंजा इंसान यादि ॾियाराए उनखे क़दुरदान बणिजण जी हिकिड़ी तालीम थो ॾिए। त पोइ इन इहा निस्बत सां अल्लाह तबारक व तआला जूं जेके नेमतूं हूंदियूं आहिनि नेमतूं ॿ क़िस्म आहिनि। हिकिड़ियूं नेमतूं ज़ाहिरी आहिनि जेके नज़र ईंदियूं आहिनि दौलत पैसो उहिदो मनसब जवानी हयाती ताक़त क़ुवत इहे सभु शयूं नज़र थियूं अचनि। ज़मीन जो घणो हुजनि मिल्कियत घणी हुजे बैंक बैलेंस घणो हुजे गाॾियूं घणियूं हुजनि सोना ज़ख़ाइर वॾा हुजनि फैक्ट्रियूं कंपनियूं हुजनि इहे नेमतूं अहिड़ियूं आहिनि जेके ज़ाहिरी आहिनि। औलाद हुजे घरवारी हुजे सभु नेमतूं दुनिया जूं जेके ज़ाहिरी इनखे ज़ाहिरी नेमतूं चइबो आहे जिन सां इंसान जी इज़त अज़मत में ज़रूरु फ़र्क़ु पए थो। पर ॿियूं अल्लाह ताला जूं नेमतूं अहिड़ियूं आहिनि जेके ज़ाहिरी न आहिनि मख़फ़ी आहिनि मख़फ़ी नेमतूं। मसलन कंहिं माण्हूअ खे कंहिं महफ़िल में इज़त मिली इहा इज़त एॾी वॾी नेमत आहे जेका ज़ाहिर न थींदी आहे। जंहिं माण्हूअ जी इज़त वधीक थींदी आहे छा भला उन जे बुत ते उहो ठपो लॻंदो आहे छा इज़त जो नज़र अचे त हीअ हिन जी इज़त आहे या उनजो चहिरो वधी वेंदो आहे छा या उहो पाण 2 फुट वधी वेंदो आहे छा या उनजी मिल्कियत वधंदी आहे छा न। कंहिं माण्हूअ जो एहतराम कंहिं माण्हूअ जो इल्मु कंहिं माण्हूअ जी फ़ज़ीलत कंहिंजी शराफ़त कंहिंजो
मर्तबो कंहिंजो रुतबो वधंदो आहे, इहे अलाह ताला जी तरफ़ खां नेमतूं आहिनि। पर इहे नेमतूं अहिड़ियूं आहिनि जेके नज़र न ईंदियूं आहिनि। अॼो किनायतुनि में अलाह तबारक व ताला इंसान खे उन्हनि मख़फ़ी नेमतुनि सां जिन सां नवाज़ियो आहे, उहे नेमतूं पंहिंजो इंसान जे ॾाढो ज़ाहिर कयूं आहिनि त तूं बंदा, तूं बाना, मुंहिंजो बानो आहे। तुंहिंजे मथां जेके मां नेमतूं कयूं आहिनि तोखे अंदाज़ो आहे मुंहिंजो नेमतूं केतिरियूं आहिनि। हिकिड़ियूं ज़ाहिरी नेमतूं आहिनि मुंहिंजूं जेके तव्हांखे नज़र थियूं अथनि। आसमान तव्हांजे लाइ बनायो आहे, इहा नेमत आहे। सिज तव्हांजे लाइ बनायो आहे, इहा नेमत आहे। चंड तव्हांजे लाइ बनायो आहे, नेमत आहे। ज़मीन तव्हांजे लाइ बनाई आहे, नेमत आहे। ज़मीन में जो कुझु आहे तव्हांजे लाइ बनायो आहे। त मुंहिंजूं उहे नेमतूं जेके मख़फ़ी आहिनि, जंहिं तां तुंहिंजी अखि गुम थी वई आहे, तुंहिंजी सोच, तुंहिंजी नज़र खजी वई आहे, तवजो कर त तोखे उहे पंहिंजो मख़फ़ी नेमतूं यादि ॾियारायूं। साईं क़ुर्बान वञा, यादि ॾियारायो। अलाह से फरमायो, यादि कयो मुंहिंजे उन नेमत खे जॾहिं मां आदम अलैहिस्सलाम खे पैदा कयो पंहिंजे कुदरत वारे हथनि सां। ख़लक़्तु बियदैया। अल्लाह तबारक व ताला खे आदम अलैहिस्सलाम खे मुख़्तलिफ़ क़िस्म जे मिटियुनि मां पैदा फ़रमायो पंहिंजे कुदरत वारे हथ सां। आदम अलैहिस्सलाम जो वजूद जॾहिं मिटियुनि मां ॻोहिजी तयारु थियो, तॾहिं अल्लाह ताला मलाइकनि खे घुराए करे मलाइकनि खे फ़रमायो त ए मलाइकनि जी जमात, मां पंहिंजो नाइब ज़मीन में ख़लक़ियां थो। मुफ़स्सिरनि लिखियो आहे त आदम अलैहिस्सलाम जे पैदा थियण खां पहिरियां मलाइकनि जे ज़हन में, मलाइकनि जे कचहरियुनि में इहा ॻाल्हि हूंदी हुई त असां अल्लाह ताला जी तरफ़ खां पैदा थियल हिकिड़ी अहिड़ी नूरानी मख़लूक आहियूं, पाक साफ़ सचार वफ़ादार मख़लूक आहियूं, गुनाह बेहयाई बदकारी खां पाक मख़लूक आहियूं। असां खां पोइ अल्लाह ताला कंहिं अहिड़ी मख़लूक खे पैदा न कंदो जेका असां खां रुतबे में मथे हुजे। इहा सोच हुई मलाइकनि जी। पर अल्लाह तबारक व ताला उन्हनि जी सोच जे ख़िलाफ़ु आदम अलैहिस्सलाम खे पैदा करे मलाइकनि खे फ़रमायो त मां पंहिंजो नाइब पैदा थो कयां। साईं नाइब पैदा कंदव त पोइ उहो नाइब कीअं हूंदो? अल्लाह ताला सिफ़तूं ॿुधाए छॾियूं मलाइकनि खे। उनजे अंदरि कावड़ ऐं गुस्से जो मादो बि हूंदो। उनजे अंदरि नर माद जो सिलसिलो रखंदुमि, शादियूं कंदा, निकाह कंदा, ख़्वाहिश पूरी कंदा, बच्चा ॼणींदा, उन्हनि खे पेट बि ॾींदुमि, बुख बि लॻंदी उन्हनि खे। पोइ उन बुख खे पूरे करण जे लाइ खाधो खुराक उन्हनि जे लाइ ज़मीन मां पैदा कंदुसि, पंहिंजो वसु करे पंहिंजी ॻोल्हींदा। पैदा मां कंदुमि, ॾींदो मां न मां, पर हासिलु करण जे लाइ थोरी पंहिंजे घर, पंहिंजे हथ, पंहिंजे वात ताईं पहुचण जे लाइ थोरी महिनत कंदा ऐं उन्हनि जो निज़ाम हलाईंदुसि। दुनिया ते उहे हुकूमत कंदा, नफ़े नुक़सान खे सम्झंदा, कावड़ गुस्से खे कंट्रोल कंदा, उन्हनि जे अंदरि मां नफ़रत जी अदावत जी बोइ बि रखंदुसि, शैतान बि कढ लॻाईंदुसि। उन्हनि जे लाइ सर्दी गर्मी बि हूंदी, उन्हनि खां ॾोह बि थींदो, नेकियूं बि थींदियूं, शैतान बि कढ लॻल हूंदो, रोअंदा बि, ख़ुशि बि थींदा, बीमार बि थींदा, सिहत बि हूंदी उन्हनि खे, मरंदा बि, ॼमंदा बि। इहे सभु सिलसिला उन्हनि सां हूंदा। जॾहिं एॾियूं वॾियूं ॻाल्हियूं अल्लाह ताला उन्हनि खे ॿुधाए छॾियूं मलाइकनि खे, पोइ हाणे मलाइकनि अल्लाह तबारक व ताला जी तरफ़ खां एॾियूं ॻाल्हियूं ॿुधी करे जॾहिं न इहो ऐलान ॿुधो त अल्लाह ताला पंहिंजो नाइब इंसान खे थो बनाए, आदम खे ज़मीन में, जेको नाइब त माना असां खां मथे थियो। त मलाइकनि सम्झण ख़ातिर हिकु सुवालु कयो, अतजालु फ़ीहा मन युफ़्सिदु फ़ीहा व यस्फ़िकु दिमा। रब साईं, असांखे एतिराज़ु न आहे, असां इनकार नथा कयूं, तूं बनाई थो, तुंहिंजो हुकुम असांजे अखियुनि ते। सम्झण जे लाइ हिकिड़ो सुवालु आहे त रब साईं, तूं अहिड़ी मख़लूक खे नाइब थो बनाई जंहिंखे कावड़ गुस्सो, इंसाफ़, ज़ुल्म, इहे सभु सिफ़तूं लॻल आहिनि, बुख, शादी, ख़्वाहिश, इहे सभु शयूं लॻल आहिनि। पोइ त केतिरनि ॻाल्हियुनि में भुलिजंदो। कॾहिं पाण ॾोही थींदो त कूड़ हणी जान छॾाईंदो, कॾहिं ॿिए खे सज़ा ॾियणी हूंदसि त ज़बरदस्ती ज़ुल्म करे हुनखे मारींदो, कॾहिं बुख पंहिंजी वधंदसि त पोइ नफ़्स जी बुख लॻंदसि त अलाए किथे किथे ॾोह कंदो, पेट जी बुख लॻंदसि त पंहिंजे पराए जो फ़र्क़ु कोन ॾिसंदो, खणी खणी पंहिंजो पेट भरींदो। पोइ अल्लाह साईं, अतजालु फ़ीहा, इन ज़मीन में तूं उनखे तूं नाइब बनाई, मन युफ़्सिदु फ़ीहा, जेको ज़मीन में फ़साद कंदो, जेको खून करणो बि ॼाणींदो, जेको लिकाईंदो बि, रतु बि वहाईंदो, वयस्फ़िकु दिमा, रतु वहाइण बि ॼाणींदो, उनखे लिकाइण बि ॼाणींदो, खून रेज़ियूं फसाद बि कंदो ऐं ॼाणींदो, उनखे लिकाईंदो, वरी हिसाब बि थींदुसि। मरी वियो हिते
अल्लाह साईं छा इनखे तूं नाइब थो बनाई जेको फ़साद कंदो ज़मीन में रतब वहाईंदो? अल्लाह साईं एतिराज़ न आई। सम्झण जे लाइ हिकिड़ो सुवालु आहे। वनहनु नुसब्बिहु बिहम्दिका व नुक़द्दिसु लक या रब्बल आलमीन। अगर तुझी तस्बीह ऐं तुझी पाकाई, तुझी वॾाई, तुझी तारीफ़, तुझी वाखाण करणी हुई, इन आदम अलैहिस्सलाम खां कराइणी हुई, त पोइ अल्लाह साईं आदम खां वधीक असां तुझी वॾाई कंदा आहियूं, तुझी तस्बीह पढ़ंदा आहियूं, तुझी तारीफ़ कंदा आहियूं, तुझी वाखाण कंदा आहियूं, तोखे जिथे किथे साराईंदा आहियूं। तूं असांजो रब अकमुल हाकिमीन आहे, असां खां वधीक कंदो। जॾहिं त हुनजे वजूद जे अंदरि सभु कमियूं कोताहियूं बि रखियल आहिनि, असां में का शइ अहिड़ी न आई। न बुख लॻे जो कमाइण जे फ़िक्र में लॻूं तुंहिंजो ज़िक्र विसरी वञे, न पेशाब पाखानो लॻे जो पलीटीअ खां पोइ वरी पाकाई जे फ़िक्र में लॻूं जो तुंहिंजो ज़िक्र विसरी वञे, न ज़ाल ई हुजे न ॿार ई ॼणियूं, न उन्हनि जे पेट जे गुज़राइण जे लाइ कोशिशि कयूं जो तुंहिंजो नालो विसरी वञे असांखां। इहे खफ़नि खां ई पाक आहियूं। न नुसब्बिहु बिहम्दिका व नुक़द्दिसु लक। असां त ॼाणूं पिया, कयूं पिया, काफ़ी आसे, पोइ इंसान खे छो? इहो सम्झण जे लाइ मलाइकनि हिकिड़ो ॼण त सुवालु कयो। अल्लाह ताला जे आॾो भला हुननि जे एतिराज़ जी मजाल कहिड़ी? अल्लाह ताला जे आॾो इनकार कनि, एतिराज़ कनि, नफ़रत कनि, भला हुनखे ज़रूरत कहिड़ी थिए आहे? सिखण जे लाइ हिकिड़ो सुवालु कयूं। अल्लाह तबारक व तआला जवाब में फरमायो, इन्नी अअलमु मा ला तअलमून। मां थो ॼाणा तव्हां नथा ॼाणो। जवाब ॾेई छॾे, मां थो ॼाणा तव्हां नथा ॼाणो। माना अल्लाह ताला मलाइकनि खे छॾे आदम खे नाइब बनायो हिन ज़मीन ते, उन में जेके हिकमतूं छुपाए रखियूं मलाइकनि खे सम्झ में कोन आयूं, सम्झण जे लाइ हुननि सुवालु कयो। जवाब में अल्लाह से फरमायो, मां थो ॼाणा तव्हां नथा ॼाणो। इंसान खे पैदा करण में कहिड़ी हिकमत हुई? अल्लाह से जवाबु ॾेई छॾियो, मलाइको तव्हांजे सम्झ खां मथे आहे, मां थो ॼाणा तव्हां नथा ॼाणो। हाणे अल्लाह ताला हिकिड़ो अनमोल नमूनो पेश थो करे मलाइकनि जे आॾो। आदम अलैहिस्सलाम खे बि यकीनन अल्लाह ताला साम्हूं आंदो, मलाइकनि खे बि आंदो। हिकिड़ी महफ़िल जीअं असां वेठा आहियूं, हिकिड़ी महफ़िल सजाइजी वई। अल्लाह तबारक व तआला उन वक़्तु दुनिया जे शयुनि जा नाला मलाइकनि आदम अलैहिस्सलाम जे साम्हूं रखिया। अबा हिनखे यादि कयो। जीअं उस्ताद चवे शागिर्दनि सभिनी खे, अबा हे सबक़ु ॿुधायांव थो, यादि कयो। अल्लाह ताला ॼण त मलाइकनि आदम अलैहिस्सलाम जे आॾो कुझु शयुनि जा नाला रखिया। अबा पेट आहे, हिनखे बुख थींदी आहे, हिन जे बुख खे पूरे करण जे लाइ ज़मीन मां रिज़्क़ रोज़ी ख़ल्क़ींदासीं, उहो वञी हासिलु कजो। तव्हांखे कावड़ ऐं गुस्सो बि ईंदो, उन ते कंट्रोल कजो। अल्लाह जे ज़ात जे मुक़ाबले में तव्हांजी मुहबत अल्लाह जे ज़ात सां हुजे, पर उन जे मुक़ाबले में दुनिया जी मुहबत बि दिलि में लॻंदव, पर दुनिया जी मुहबत खे छॾे अल्लाह जी मुहबत में अचिजो। शैतान बि तव्हांखे मुंहिंजे रस्ते तां भिटकाइण जी कोशिशि कंदो, पर तव्हां उहो रस्तो न वठिजो शैतान वारो, मुंहिंजे ॿुधायल तरीक़े ते हलिजो। तव्हांखे शादी बि खपंदी, तव्हांखे औलाद बि खपंदो, इन्हनि समूरनि जी तरबियत तालीम तव्हांजे ज़िम्मे हूंदी, उनजो हिसाब तव्हां खां थींदो। तव्हांखे जेतिरी हयाती मिलंदी, उन हयातीअ में जेतिरियूं नेमतूं मिलंदियूं, उन्हनि जो हिसाबु तव्हां खां मिलंदो। उन नेमतुनि में छा छा हूंदो? सिज चंड सतारा तव्हांजे लाइ ख़ल्क़े छॾिया अथमि, ॾींहुं और राति तव्हांजे मथां नेमतूं हूंदियूं असांजूं। सर्दी गर्मी नेमत हूंदी, सिहत बीमारी नेमत हूंदी, मौत हयाती नेमत हूंदी, बुख उन नेमत हूंदी, नेमतूं खाधे पीते जूं हज़ारे हूंदियूं हिकु जिन्स में। इहे सभु शयूं अल्लाह ताला मलाइकनि ऐं आदम अलैहिस्सलाम जे आॾो सभु ॿुधाए छॾियो। पोइ हाणे अल्लाह से फरमायो, वअल्लम आदम अल-अस्माअ कुल्लहा सुम्मा अरदहुम अलल मलाइकति। अल्लाह तबारक व तआला आदम अलैहिस्सलाम खे समूरनि शयुनि जा नाला सेखारिया, पोइ मलाइकनि जे आॾो बि उहे ॻाल्हियूं पेश कयूं। फ़क़ाल अंबिऊनी, पोइ अल्लाह से फरमायो मलाइकनि खे, ॿुधायो मां कहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधायूं तव्हांखे। हाणे ॿुधायो भला तव्हां, अंबिऊनी ॿुधायो मूंखे, मां छा ॿुधायो तव्हांखे। मलाइकनि असां खां त विसरी वियो छा चवणु लॻा। अल्लाह से फरमाए थो, अल्लाह से फरमायो, फ़क़ाल अंबिऊनी बिअस्माइ हाउलाइ इन कुंतुम सादिक़ीन। मलाइकऊ सम्झण जे लाइ सुवालु कयो हो तव्हां त असां तुंहिंजी तस्बीह वाखाण वॾी कंदासीं, आदम छा कंदो, ऐं आदम खां असांजी इज़त अज़मत तस्बीह इबादत में मथे आहे, हुनजे अंदरि घणियूं शयूं कमीअ वारियूं बि रखियल आहिनि, उहो छा करे सघंदो। जे सचा हो त पोइ जेके तव्हांखे मां ॻाल्हियूं नाला ॿुधाया शयुनि जा, ॿुधायो भला। मलाइकनि खां जॾहिं उहो जवाबु न थियो, न ॾेई सघिया, तॾहिं चयूं, क़ालू सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना। अल्लाह साईं असांखे कोई इल्मु कोन्हे, ओतिरो ई जेतिरो तो असांखे सेखारियो। केतिरो सेखारियो आहे तव्हांखे? साईं तुंहिंजो इल्मु ॾिनल आहे इहो त मथां आसमान खां मुंहिंजा हुकुम खणी मलाइकनि खे ड्यूटी ॾिनी तव्हां त ज़मीन ते इंसाननि ते पुॼायो, साईं उहो ई पुॼाईंदा। तव्हां चवंदा हिन जी रोज़ी हिते रखी आहे, उहा उते पुॼायो, साईं उते पुॼाईंदा।
तव्हां चयो आहे त हिन जी मौत हिन जॻह ते थींदो, इज़राइल सां गॾु सवें मलाइक गॾु हुजनि, साईं उहो ईअं कंदो आहे। तव्हां चयो इसराफील जेको आहे सूर फूकींदो उहो उन सां गॾु मलाइक उते पंहिंजे ड्यूटीअ ते लॻल आहे। तव्हां चयो मिकाइल बारिश वसाईंदो, उन सां गॾु हज़ारों मलाइक हूंदा, साईं उहे उनजी ड्यूटीअ में। साईं जेको तो सेखारियो आहे उहो ई असांखे अचे थो, बाक़ी असांखे इल्मु कोन्हे। माना मलाइकनि जे ज़ात जे निस्बत सां जेके शयूं उन्हनि खे ड्यूटीअ में मिलियल हूं, जेके सम्झनि पिया से त ॿुधायूं त इहे असांखे जेके तो सेखारियूं आहिनि इहे अचनि थियूं, बाक़ी ॿियो असांखे कोई इल्मु कोन्हे। इन्नका अंतल अलीमुल हकीम, साईं तूं ई ॼाणी, तूं ई वॾो आलिम आहे, तो वटि इल्मु आहे, तोखे ई वॾी हिकमत आहे, असां नथा ॼाणूं। पोइ अल्लाह तबारक व तआला क़ाल या आदम, अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम खे फरमायो, अंबिउम आदम, तूं ॿुधाए न। एॾा अजीब लफ़्ज़ अल्लाह से फरमाया। मलाइकनि खां जॾहिं पुछईं तॾहिं चईं अंबिउनी, मूंखे ॿुधायो, जेके मां तव्हांखे ॿुधायूं ॻाल्हियूं उहे तव्हां मूंखे ॿुधायो। अंबिउनी, मूंखे ॿुधायो। मलाइक जॾहिं न ॿुधाए सघिया तॾहिं अल्लाह से आदम अलैहिस्सलाम खे फरमायो अंबिउहुम, तूं भला हिननि खे ॿुधाए। हिननि मूंखे न ॿुधायूं, हाणे तूं हिननि खे ॿुधाए हुननि शयुनि जा नाला। फलम्मा अंबअहुम बिअस्माइहिम, जॾहिं आदम अलैहिस्सलाम उन्हनि समूरनि शयुनि जा नाला जीअं अल्लाह ताला ॿुधाया तीअं ई मलाइकनि खे ॿुधाया। क़ाल अलम अकुल लकुम इन्नी अअलमु ग़ैब अस्समावाति वल अर्ज़, जॾहिं आदम अलैहिस्सलाम समूरो उहो वाइज़ नसीहत जेका अल्लाह ताला कई उहा सॼी ॻाल्हि सॼी कचहरी ॿुधाई मलाइकनि खे, तॾहिं अल्लाह से फरमायो, कोन चयो त मां थो ॼाणा तव्हां नथा ॼाणो। ज़मीन आसमान जा ॻुज, ज़मीन आसमान जा राज़ मां थो ॼाणा तव्हां नथा ॼाणो। वाअलम मा तुबदून व मा कुंतुम तक्तुमून, मां ॼाणा थो जेको तव्हां छुपायो था दिलनि में, जेको तव्हां ज़ाहिर कयो था, मां ॼाणा थो। अल्लाह तबारक व तआला मलाइकनि यारो एॾियूं वॾियूं ॻाल्हियूं रखियूं। हाणे हिते ॾिसो, खोड़ सारियूं ॻाल्हियूं आदम अलैहिस्सलाम जूं जेके हिते अल्लाह ताला कयूं, आदम अलैहिस्सलाम ॿुधायूं, मलाइक न ॿुधाए सघिया। दर्स जे इब्तिदा में इहा ॻाल्हि थी त अल्लाह ताला इंसान खे उहे नेमतूं तो हिननि आयतुनि जे ज़रिए ॿुधाइणु चाहे जेके इंसान जे मथां मख़फ़ी नेमतूं कयूं आहिनि, मख़फ़ी लिकियल नेमतूं। उहा लिकियल नेमत हिकिड़ी कहिड़ी, इंसान जी जेका इज़त ऐं अज़मत आहे न, तमामु मख़लूक़ात खां मथे दुनिया जे हर मख़लूक 18,000 कमो पेश मख़लूक़ात बुज़ुर्गनि लिखियूं आहिनि। इन्हनि समूरनि मख़लूकनि खां मथे इंसान जी इज़त ऐं अज़मत मथे आहे, जंहिंजे करे इंसान खे अशरफुल मख़लूक़ात चयो वियो। तमामु मख़लूकनि खां इज़त में तमामु बुलंद। इहा इज़त इंसान जी नज़र नथी अचे, लिकियल शइ आहे। इहा इज़त अल्लाह ताला तमामु तर मख़लूक़ात खां ॾिनी आहे, मलाइकनि खां बि मथे, हर मख़लूक खां मथे। हाणे हिन काइनात में इंसान खां पहिरियां मलाइक पैदा थियल हा, जेके अल्लाह तबारक व तआला जे तस्बीह ऐं तक़दीस में सफ़ा पाक हुआ। दुनिया में माफ़िया पलीता आहिनि, बुरा आहिनि, बुछड़ा आहिनि, कमियुनि कोताहियुनि खां सफ़ा पाक। इहे ॼाणनि ई कोन त कमियूं कोताहियूं छा थींदियूं आहिनि। वरी ॿी मख़लूक बि पैदा थियल हुई जिन्हनि जी, इंसान खां पहिरियां, जिन में शर ग़ालिब हो, नाफ़रमानी, ज़िद्दियत, झगड़ापन, इहा उन्हनि में ग़ालिब हुई। त अल्लाह तबारक व तआला पंहिंजे हिकमत सां चाहियो पए त हिकु अहिड़ी मख़लूक दरमियानी पैदा कजे जंहिंमें सभु ॻाल्हियूं हुजनि, तस्बीह ऐं तक़दीस में अचनि त मलाइकनि खां चढ़ी वञनि, जे वरी ज़िद्दियत ऐं नाफ़रमानीअ में अचनि त जिन्हनि खां बि चढ़ी वञनि। पर एतदाल ते विच में हिकिड़ी अहिड़ी मख़लूक हुजे जंहिंमें सभु शयूं हुजनि, ज़िद जूं बि, नाफ़रमानीअ शिर जूं बि, ऐं वरी तस्बीह तालीम तक़दीस जूं सभु ॻाल्हियूं हुन में हुजनि। पर जॾहिं इन्हनि समूरनि शयुनि ते कंट्रोल करे हीअं जो विच ते बीहे त मलाइकनि खां बि मथे, त जिन्हनि खां बि मथे, सभिनी खां मथे थी वञे। अल्लाह ताला जे इल्म में अहिड़ी मख़लूक पैदा कजे, अल्लाह ताला उहा पैदा कई। हाणे आदम अलैहिस्सलाम खे पैदा करे मलाइकनि जे उन ई एतिराज़ सवाल जो जवाब बि उन्हनि खे ॾेई करे आदम अलैहिस्सलाम जी इज़त मलाइकनि खां मथे कई। कीअं? मलाइकनि खे अल्लाह से फरमायो त अंबिउनी, ॿुधायो मूंखे जेके मां तव्हांखे नाला ॿुधाया, पर न ॿुधाए सघिया। चयूं त साईं तूं थो ॼाणी, असां नथा ॼाणूं। आदम अलैहिस्सलाम खे वरी फरमाई त तूं इन्हनि खे ॿुधाए, तूं इन्हनि खे ॿुधाए, माना तूं उस्ताद हो तालिब, तूं मुअल्लिम हो तालिब, तुंहिंजे यादो। इहा हैसियत हुई। जॾहिं आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला फ़ौक़ियत ॾिनी, अहमियत ॾिनी, आदम अलैहिस्सलाम मथे थी वियो उन मजलिस में, रुतबे जे एतबार सां, दुनियावी इल्म जे एतबार सां, त मलाइका उन खां रुतबे में घटि थिया। इहो हिकिड़ो एॾो वॾो शरफ़ आहे जेको इंसान खे अल्लाह से ॿुधाए थो त तोखे अशरफुल मख़लूक़ात बनायुमि, कुतो ॿिलो भोलो बांदर न बनायुमि, इंसान जे पेट मां बनायुमि, इंसान जे पेट मां बनाए पोइ तोखे मां मुस्लमान घराणे में पैदा कयो।
वॾी नेमत मुंहिंजी आहे, मां पंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जी उम्मत में तोखे पैदा कयो, आदम जो बचो करे, आदम जे वजह सां उहा तोखे इज़त ॾिनी जेका तमामु तर मख़लूक़ात खां मथे आहे। इहे मुंहिंजो नेमतूं तोखां विसरी वियूं, मुंहिंजे नेमतुनि खे तो विसारियो आहे। ज़ाहिरी नेमतुनि ते तुंहिंजी नज़र आहे, मख़फ़ी नेमतूं जोखे जेका तोखे किरोड़नि जी हिकु हिकु इज़त ॾिनी अथई एतिराम। माण्हुनि जे नज़र में तुंहिंजी जेका इज़त आहे, माण्हुनि जे नज़र में तुंहिंजो जेको एतिराम आहे, तुंहिंजी ज़बान तूं ॻाल्हि करे वञी होॾां ॿियो माण्हू क़ुर खणी ॻाल्हि करे, तूं जेकॾहिं सचो थी पई त तुंहिंजी ॻाल्हि खे एॾी वॾी इज़त आहे, उहा मुंहिंजी इज़त ॾिनल तोखे नथी नज़र अचे। इहे नेमतूं मुंहिंजो विञाई थो कूड़ाणी करे। मां तुंहिंजे ॻाल्हि खे एॾी वॾी इज़त ॾिनी आहे, तुंहिंजे क़दम तुंहिंजे अमलनि खे अहिड़ी इज़त ॾिनी आहे, तुंहिंजे वापार, तुंहिंजे धंधे, तुंहिंजे कारोबार, तुंहिंजे शराफ़त, तुंहिंजे भाई पीउ, तुंहिंजे रिश्तेदारीअ, तुंहिंजे अबो अम्मा हुजण वारी निस्बत, इहे तुंहिंजूं निस्बतूं तुंहिंजूं मां एॾियूं वॾियूं इज़त वारियूं रखियूं आहिनि, सॼी दुनिया गॾिजे न पुॼी सघे। मुंहिंजे इन नेमतुनि खे तूं विञाई थो, नाफ़रमान थी करे, बेक़दरो थी करे। तोखे पीउ जहिड़ी नेमत ॾिनमि, औलाद खे नथो संभाले, उनखे बेक़दरो बेकार बनाए करे पंहिंजी मुंहिंजी ॾिनल नेमत विञाई थो। तोखे दौलत ॾिनमि, दौलत वारो बन, मुंहिंजे ॾिनल इन दौलत खे तूं ग़लति इस्तेमालु करे तूं पंहिंजी हैसियत विञाई थो। मां तोखे जवानी ॾिनी, मां तोखे अखियूं ॾिनियूं, मां तोखे नकु कान जिस्म ॾिनो, विख विख ते तोखे जिस्म जे अंदरि ताक़तूं कुवतूं अकुल सलाहियतूं ॾिनमि, इहे मख़फ़ी नेमतूं मुंहिंजूं विञाई थो नाफ़रमानियुनि में, ग़लतियुनि में। अल्लाह तबारक व तआला ॼण त इंसान खे एॾा वॾा एहसान ॾियारिया, यादि ॾियारिया त आदम अलैहिस्सलाम जे औलाद में तोखे ख़ल्क़े मलाइकनि खां मथे तोखे इज़त ॾिनी, उहा बि तूं विञाई थो। इतां सम्झ में अचे थो त इंसान जे मथां जॾहिं शहवत ग़ालिब थिए, बुख ग़ालिब थिए, दुनिया जी ग़ुरबत ऐं मिसकीनी मुहताजी ग़ालिब थिए, पोइ इन्हनि शयुनि जे ग़लबे थियण वक़्तु इंसान पाण खे जंहिं महफ़ूज़ रखियो, सख़्तु नफ़सानी ख़्वाहिश जो ग़लबो हुजेसि, अल्लाह जे ख़ौफ़ जे करे इन्हनि शयुनि खे विसारे करे ख़ुदा जी इबादत ज़िक्र में लॻी वञे। सख़्तु बुख हुजेसि, हराम खाइण खां बचे, हलाल खाए, चाहे कसो चाहे रुखी मानी अॻो छो न हुजे, उन ते इक्तिफ़ा करे। चाहे दुनिया में माण्हू मरे त मरे, कस लॻे त लॻे, ज़बान पंहिंजी कई आहे त उहा पाड़े वञे। चाहे दुनिया में कस लॻे त लॻे, पर फ़ाइदो जेको तो अथई पाड़े वञे। इन अल्लाह ताला जे ॿुधायल, अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॿुधायल तालीम जे मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण जे लाइ पंहिंजे नफ़सानी ख़्वाहिश खे मारे करे बीहे, उन वक़्तु इंसान खे जेको रुतबो मिलंदो उहो मलाइकनि खां बि मथे आहे। उन वक़्तु जेको रुतबो मिलंदो उहो मलाइकनि खां बि मथे आहे, छो त मलाइक त हिन शयुनि खे ॼाणनि ई कोन था। शहवत छा थींदी आहे, बुख छा थींदी आहे, पलीती पाकाई छा थींदी आहे, ख़्वाहिश छा थींदी आहे, मनपसंदी छा थींदी आहे, मलाइक त हिन शयुनि खे ॼाणे ई कोन था। हीउ ॼाणे पियो, पोइ बि पाण खे बचायो अथई। उनजो मिसाल मां हीअं ॾियां, अल्लाह ताला माफ़ फरमाए, असां जेकॾहिं शिकार जे लाइ हिकिड़ो पखी था पालियूं, मसलन हिकिड़ो बाज़ छकरो, उहो पाण बुख ते आहे, पर उनखे शिकार ते मोकिलियोसीं, वञी करे हिकिड़ो गेरो पकड़े आयो, हुनखे पाण खे बुख आहे, खाई छॾे न जेकर, पर न कमाल हूंदो आहे हुनजो, हुनखे पकड़े अचे मालिक वटि पेश करे, त बि चइबो न पाण बुख ते हो पर खाधई न, खणी मालिक वटि आंदई, कमाल आहे हिनजो। कुते खे सेखारियोसीं शिकार, 2-3 ॾींहंनि जो बुखायल हो, पर शिकार करे मालिक वटि खणी आयो, खाधई कोन, एॾो सचो बावजूदि बुख जे। इंसान जे वजूद में बि ईअं चइबो न, इहो कुते जो शक्रे जो कमाल आहे, पाण बुख ते हो पर न खाधई। इंसान पाण ईअं बुख ते हो, नफ़सानी ख़्वाहिश जी बुख हुयसि, शहवत जी। अल्लाह जे ॿुधायल तरीक़े मुताबिक़ नाजाइज़ इस्तेमाल खां पाण खे बचाई, अल्लाह जा ॾो पाण खे झुकाई। इते जेको इंसान खे मक़ाम मिलंदो मलाइकनि खां मथे हूंदो। पेट जी बुख हुअसि, परायूं शयूं पियूं न, अल्लाह जे रसूल फरमायो त न, इजाज़त खां सवाइ पराई शइ न खाओ, हराम आहे। इन हराम खाइण खां बुख ते मौत क़बूल आई, पर हराम न खाधई। इते जेके इंसान खे इज़तूं शराफ़तूं, इते जेको मर्तबो ऐं रुतबो मिलंदो, इहो मलाइकनि खां मथे। अल्लाह से इंसान खे सेखारियो आहे, तोखे मां रुतबो हरूभरू कोन ॾिनो आहे, इन रुतबे जे लाइ कुझु तोखे पाण पतो ॾिनो पवंदो। ज़बान करी त पाड़े वञ, चाहे कस लॻे, वाइदो करी त पूरो कर, चाहे छा बि थी पए। तूं दुनिया जे अंदरि ज़िंदगी अहिड़ी गुज़ार जीअं मुंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे सेखारी आहे। हाणे इतां सम्झ में आयो, दुनिया जे अंदरि जेका हुकूमत, जेको निज़ाम हले थो, अल्लाह ताला त आदम अलैहिस्सलाम खे पंहिंजो नाइब बनायो, ख़लीफ़ो बनायो, माना अल्लाह ताला जे हुक्म मुताबिक़ दुनिया जे मथां हुकूमत हलाईंदो।
दुनिया में हुकूमत ॿिनि तरहनि सां हले थी, हिकिड़ी जमहूरियत आहे, ॿी शूराइत आहे। जमहूरियत उन में असेंबलियूं मेंबर जेके ठहनि था, तव्हां असां जिन खे वोट ॾेई करे चूंडींदा आहियूं, उहे असेंबलियूं आज़ादु हूंदियूं आहिनि, पंहिंजे मर्ज़ीअ मुताबिक़ कानून ठाहींदा आहिनि, उन ते अमल कंदा आहिनि। पोइ कानून उन्हनि जो जाइज़ हुजे, नाजाइज़ हुजे, भलो हुजे, ढिलो हुजे, बुरो हुजे, इस्लाम जे मुखालिफ़ हुजे, कहिड़ो बि हुजे, असेंबलियूं आज़ादु, इन खे चइबो आहे जमहूरियत। ॿियूं असेंबलियूं जेके शूराइत सां आहिनि, इस्लाम जे कानून मुताबिक़, इस्लाम जे शूरा मशवरे सां जेको निज़ाम हुकूमत जो जुड़ंदो, उहो आज़ादु न आहे, उहो अल्लाह ताला जे तरफ़ खां मिलियल हिकिड़ो निज़ाम आहे। आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला नाइब बनायो त सॼो किताब जे ज़रिए इल्मु ॾिनई त तोखे हीअं हुकूमत हलाइणी आहे। आदम आज़ादु कोन्हे। आदम अलैहिस्सलाम खां वठी मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं 1.25 लख हुकम पेश पैगम्बर जेके आया, उन्हनि अल्लाह ताला जे ॿुधायल तरीक़े मुताबिक़ दुनिया ते हुकूमत इस्लामी शूराइत जो निज़ाम नाफ़िज़ करण जी कोशिशि कई। आख़िरी अल्लाह ताला जो चूंडियल नुमाइंदो, आख़िरी अल्लाह ताला जो ख़लीफ़ो मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुया। हाणे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे वफ़ात खां पोइ इहा निस्बत केरु रखंदो ईंदो अल्लाह ताला जे ज़मीन ते अल्लाह जो नाइब हुजण वारी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा उहे सहाबी जेके ख़ुलफ़ाए राशिदीन जे नाले सां, अबू बकर साईं, उमर साईं, उस्मान साईं, अली साईं रज़ी अल्लाह ताला अन्हुम अजमाइन, उन खां पोइ जेके उन्हनि जे तरीक़े मुताबिक़ हलंदा ताबई, उन खां पोइ तबो ताबई, उन खां पोइ ईअं वली गौस कुतुब अब्दाला जेके उन तरीक़े ते रहंदा, हता कि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत ताईं हिकु जमात अहिड़ी रहंदी जेका इहा ई नबियनि वारे कानून जे नाफ़िज़ थियण जी कोशिशि कंदी रहंदी। उहा जमात कीअं हूंदी? फरमायो मां अना अलैहि व असहाबी, मां ऐं मुंहिंजा साहिबा जंहिं तरीक़े ते आहिनि उन तरीक़े ते इहा जमात हिकिड़ी रहंदी। उन जमात सां रहणो आहे। उहा जमात कीअं सुञाणिजे? उहा जमात कहिड़ी आहे? उन जमात खे सुञाणबो त उन जे उलमा, उन जे अवाम में, उन जे उलमा में क़ुरान हदीस जो रंग नज़र अचे, क़ुरान हदीस जे मुताबिक़ हुजे, क़ुरान हदीस जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारनि, क़ुरान हदीस खां सवाइ उन्हनि जो को क़दम न हुजे जेका क़ुरान हदीस जे मुताबिक़ सहाबा किराम रिज़वानुल्लाह ताला अलैहिम अजमईन खे पंहिंजो मेयार बणाए करे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे। इस्लाम 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 करे, इस्लाम जो दिफ़ा करे, इस्लाम ते पाण गुज़ारे ज़िंदगी, बक़ाया आवाम खे इस्लाम ते आणण जी कोशिशि करे। इहा आहे हक़ वारी जमात, हर हाल में रहंदी। अल्लाह ताला उन हक़ जी जमात सां तव्हां असांखे बि वाबस्ता रखे। त इहे एॾियूं वॾियूं ॻाल्हियूं अल्लाह तबारक व ताला क़ुरान पाक जे अंदरि इंसान खे सेखारियूं आहिनि। इंसान हक़ीक़ी ज़िंदगीअ में दुनिया जी हुकूमत में अल्लाह ताला जे ॿुधायल क़ुरान पाक जे हदीस पाक जे ॿुधायल कानून जो पाबंदो आहे। दुनिया वारी हीअ जेका जमहूरियत आहे, हिन जमहूरियत में आज़ादियत आहे, उन में मनपसंदी आहे। शूराइत में अल्लाह तबारक व ताला जेको निज़ाम ॾिनो आहे उहो हक़ु आहे। छो त अल्लाह तबारक व ताला ॾिसो आदम अलैहिस्सलाम खे जॾहिं ख़लीफ़ो बनायो त मलाइकनि सां मुशावरत फरमाई। हालांकि अल्लाह ताला खे मशवरे जी ज़रूरत कान्हे का ज़रूरत आहे। तव्हां असांखे सेखारण जे लाइ त दुनिया जो जेको बि निज़ाम चरखो हलंदो, मुअज़्ज़ज़ माण्हू, अहले इल्म, दाना, समझदार गॾे करे मुशावरत सां क़दम खणंदो। सोणे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे फरमायो वियो वशाविरहुम फिल अम्र, साहबा किराम सां सोना नबी मशवरो कंदो कर। हालांकि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन एॾा अहले इल्म, साहिब इल्म, साहिब निस्बत, साहिब राय जो उन्हनि खे राय वठण जी, मशवरे जी ज़रूरत ई कान हुई। बग़ैर राय, बग़ैर मशवरे जे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ॻाल्हि पाक साफ़ कामयाब हुई, मुकमल हुई। पर हुज़ूर जन दुनिया खे तालीम ॾियण जे लाइ अल्लाह से फरमायो इन सां मशवरो कंदो कर, इन्हनि जूं दिलियूं ठरी पवंदियूं। त सोनो साईं असां सां मशवरो कंदो आहे, उहे तोसां मुतमइन रहंदा। त हितां सम्झ में आयो त कोई माण्हू पंहिंजे पाण खे अहले इल्म अक़ुलमंदीअ में केॾो बि कामिल ऐं मुकमल छो न हुजे, पर पंहिंजे मादातनि खे राय में पाण सां गॾु वठी करे जेका क़दम खणंदो, जेका ॻाल्हि, जेका शइ नाफ़िज़ कंदो, पाण सां मुशावरत करे, ॿियनि माण्हुनि खे आणे करे उन्हनि सां राय वठी मुशावरत करे पोइ क़दम खणंदो, त उहे सभु हुन सां मुतमइन हूंदा, मुखालिफ़त न थींदी। इअ्तिदाल रहंदो। शूराइत जो इहो माहौल आहे, इस्लाम इहो ॾिनो आहे। ऐं हुन जमहूरियत में जेको आहे पंहिंजी मर्ज़ीअ ते पई थी हुकूमत हले, ऐं जेका शूरा जे अंदरि मेंबर हूंदा उहे सभु क़ुरान हदीस जे मुताबिक़ राय ॾियण जा पाबंद हूंदा। इस्लाम इहा शूराइत सेखारे थो। अल्लाह पाक शल तव्हां असांखे इन शूरा जे निज़ाम सां, उलमा जे जमात सां वाबस्ता रहण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िर जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।